नारो त लगायो हजरत उमर फकीर साईं रहमतुल्लाह ताला अलैहि जने ज़ाहिरी हयात मुबारक सा मौजूद आए हजरत फकीर साईं अब्दुल हकीम रहमतुल्लाह ताला अलैहि जो वालिद मोहतरम मीर मोहम्मद फकीर ओ फुकिन जो व्यापार कंदो हुयो उन टाइम ते इत्तेफाक थींदो आहे कॾहिं जॾहिं जा रेट किथे हूंदा आहिनि कॾहिं किथे हूंदा आहिनि जेको व्यापार कंदो रहंदो आहे उहो कॾहिं भरीअ में बि ईंदो आहे त कॾहिं भाकुर में बि ईंदो आहे उहो मीर मोहम्मद फकीर अल्लाह करीम उन ते रहमतूं करे फकीर अब्दुल हकीम साईं रहमतुल्लाह ताला अलैहि जो वालिद मोहतरम वो फुटिन जो व्यापार कंदो आहे पर हिकड़े ॾींहनि में जॾहिं ॾुखियो टाइम अची वियो कर्ज़ जाम थी विया जिन माण्हुनि वटि देह कीले थी जो को मामलो हुयो आख़िरकार थियो ईअं जो फकीर उन ये शायद माण्हुनि खे वक़्त ते के पैसा अदा करे न सघियो लहणेदार जॾहिं आया हिन जाइ ते फकीर साईं अब्दुल हज़रत फकीर उमर साईं रहमतुल्लाह ताला अलैहि मस्जिद शरीफ में मौजूद आहे बाहर माण्हुनि अची करे का शिकायत कैसा कई का ॻाल्हि थी फकीर उमर साईं जो ॻाल्हि ॿुधी दिल जे मथां भार थी बीठो आहे उन ये टाइम ते फकीर अमीर बख्श हिंदोरो आहे उन के फरमायाऊं त वञो मीर मोहम्मद फकीर खे सॾे आ वो ॿियो फकीर खे सॾे आयो जॾहिं उन ये जाइ ते अची करे पहुता पाण फरमायाऊं त कर्ज़ घुरंदड़ जेके बि आहिनि उन्हनि खे सॾ त असां उन खे पंहिंजी रक़म अदा कयूं समझो था सुभान अल्लाह अल्लाह वारनि जे हथ में ज़ाहिरी तरह सां भले हथ खाली हुजनि पर खुदा जो कसम आहे केतिरा वाक़िआत बुज़ुर्गनि जा आहिनि त बरकत रब करीम उन्हनि जे हथ में कीअं रखी हूंदी आहे जो जॾहिं बि चाहे मुस्तफा करीम खां फैज़ वरतल हूंदो आहे न वलियन समझो था